अपडेट कयूं पिया आमांखे टंडो जाम खां जिते HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर मुनसिफ अहमद तालपुर मुताबिक़ टंडो जाम लॻ कुकड़नि जे फार्म खे बाहि, हज़ारें कुकड़ियूं सड़ी वियूं, लखें रुपयनि जो नुक़सानु। टंडो जाम वेझो रओ की स्टाफ लॻ ॻोठ नूर मोहन जुणियो जंहिंमें सैयद दिलदार अली शाह जे कुकड़नि जे फार्म खे ओचितो बाहि लॻी वई, जंहिंखे ॾिसंदे ई ॾिसंदे कुकड़नि जे फार्म खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो। बाहि में वधीक शिदत अचण सबबि कुकड़नि जे फार्म जी शीट में मौजूद 4000 खां वधीक कुकड़ सड़ी मरी विया। आसमान सां ॻाल्हियूं कंदड़ बाहि जा शोला ॾिसी केतिरा ई ॻोठाणा पहुची विया। 1 कलाक जी जफ़ाकशी बाद पंहिंजी मदद पाण ते बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। जॾहिं बाहि लॻण जो हतमी सबबु मालूम न थी सघियो आहे, कुकड़नि जे फार्म मुलाज़िमनि जो चवणु आहे त बाहि या कुकड़नि खे सीख बचाइण लाइ शेड में रखियल टांडनि मां लॻी आहे या वरी बाहि शॉर्ट सर्किट जो नतीजो आहे। फार्म मालिक दिलदार शाह जो चवणु आहे त बाहि सबबु शेड में रखियल 4000 खां मथे कुकड़ मरी विया आहिनि। शीट बि सड़ी रख थी वियो आहे। बाहि सबबु नुक़सान जो काथो 10 लख रुपया ॿुधायो वञे पियो। ॿिए तरफ़ इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ ऐं अॻूणे UC वाइस चेयरमैन गुलाम अकबर जूणिन जे चयो आहे त बाहि सबबु फार्म जे मालिक जो लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। सरकार खे संदसि माली सहायता करणु घुरिजे। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।